वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह सां चेयरमैन सेनेट यूसुफ रज़ा गिलानी, गवर्नर खैबर पख्तूनख्वा फैसल करीम कुंडी, गवर्नर पंजाब सलीम हैदर, वज़ीर आला बलूचिस्तान सरफराज बुगटी, वज़ीर आज़म आज़ाद कश्मीर फैसल राठौड़ मुलाकात कई। कराची खां रिपोर्ट करे रही आहे ज़ाहिद अली कोलाची। मुलाकात में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सीनियर रखवाना राजा परवेज अशरफ, नैयर बुखारी, कमर जमा कायरा, राणा फारूक समेत ॿिया पिणु शरीक हुआ। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण, सैयद नासिर हुसैन शाह, ज़ियाउल हसन नंजार, जाम खान शोरो, सैयद गनी, मुर्तज़ा वहाब ऐं ॿिया बि मौजूद। मुलाकात दौरान मुल्की मईशत, सियासी ऐं समाजी सूरतहाल, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे इस्तेहकाम ऐं गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ॻाल्हियूं थियो। मुल्की मईशत सुठे खां वधीक सुठी तरफ़ वधी रही आहे। सियासी इस्तेहकाम सां मईशत वधीक मज़बूत थींदी। वज़ीर आला सिंध मुराद अली शाह चयो त हुकूमती पॉलिसियुनि सबबि अवाम जो रियासती निज़ाम ते एतमाद बहाल थी रहियो आहे। आज़ाद कश्मीर जी तरक़ी लाइ वफ़ाक़ी हुकूमत ऐं सूबे जो ताउन इंतहाई अहम आहे। वज़ीर आज़म आज़ाद कश्मीर चयो त मुल्की इस्तेहकाम ऐं मुआशी बहितरी जा असर आज़ाद कश्मीर ताईं मुंतक़िल थी रहिया आहिनि। फैसल राठौड़ चयो त वफ़ाक़ ऐं सूबनि विच में मज़बूत राब्ते सां क़ौमी यकजहती खे हथी मिली रही आहे। वज़ीर आला सिंध चयो त चेयरमैन सेनेट सैयद यूसुफ रज़ा गिलानी मुख़्तलिफ़ कानून साज़ियुनि बाबति बि ॻाल्हि ॿोल कई आहे। पार्लियामेंट ज़रिए जमहूरी अमल खे मज़बूत बनाइण वक़्त जी अहम ज़रूरत आहे। यूसुफ रज़ा गिलानी चयो त सिंध ऐं बलूचिस्तान जी सरहदुनि ते अमन अमान जी सूरतहाल बहितर बनाइण लाइ गॾियल कौदमनि जी ज़रूरत आहे। सरफराज़ बुगटी चयो त ॿिन्ही सूबनि जे कानून लागू कंदड़ इदारनि जे बहितर राब्ते सां ॾोहनि ते मुअसर कंट्रोल हासिल कयो वियो आहे। वज़ीर आला बलूचिस्तान चयो त मुलाक़ात में पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी तंज़ीम साज़ी ऐं सियासी सरगर्मियुनि खे वधीक मुअसर बनाइण बाबति बि ॻाल्हियूं थियूं।